बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही क्लास 6 जो सबक नंबर 17 आहे, जंहिंजो टाइटल आहे गिदरे फार चंड। ही सिंध जे इंतहाई नामवर शाइर, अदीब, दानिश्वर, नसर नवीस, तइलीमदान शेख अयाज़ जो ही गीत लिखियलु आहे। पाण ऑलरेडी इन खे एक्सप्लेन करे चुका आहियूं हिकु ॿिए वीडियो में। अॼु पाण हिन खे तरनम में पढ़ण जी कोशिशि कंदासीं। असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे। आख दिरे जी फार अमां, अॼु पूरो नाहे चंड अमां, असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे। ॾाढ़ूअ कण चौधार अमां, ही तारा तारा मंड अमां, असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे। गिदरे जी फार अमां, अॼु पूरो नाहे चंड अमां, असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे। ॾुथ न ॾौरनि ॾार अमां, तूं पेही ख़ाली झंड अमां, असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे। ही चंड अमां, ही मंड अमां, पर सभ खां गोरो झंड अमां, ही तुंहिंजो कोरो झंड अमां। ही चंड अमां, ही मंड अमां, पर सभ खां गोरो झंड अमां, ही तुंहिंजो कोरो झंड अमां। गिदरे जी फार अमां, अॼु पूरो नाहे चंड अमां, असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे, असांखे बुख बि ॾाढी आहे। महिरबानी।